झोल शहर ऐं ज़िले सांगड़ समेत समूरी सिंध में मंशियात मुज़र सैद सोपारियन आकड़ा पर्ची जुआ शराब ऐं ॿियनि समाजी बुराइनि ख़िलाफ़ ऐं रोकथाम लाइ आगाही मुहिम जे हवाले सां सिंध तहरीक जे प्लेटफार्म तां सिंध तहरीक जे अॻवाननि वॾेरे शाहजहान जुनेजो सियासी समाजी शख़्सियत मीर जवाद अफसर टालपुर अनवर अली तईम हाजी ताज मोहम्मद ख़ासकली मोहम्मद साहब ऐं ॿियनि जी अॻवानी में झोल शहर में हिकु आलीशान रैली कढी वई जंहिंमें सियासी समाज जे अॻवाननि शहरनि हर मकतबा फ़िक्र जे माण्हुनि सवनि जी तादाद में शिरकत कई। मंशियात ख़िलाफ़ निकितल रैली में अॻवाननि पैदल वॉक करे मंशियात ऐं ॿियनि समाजी बुराइनि जी रोकथाम लाइ माण्हुनि में पम्फलेट विराए आगाही ॾिनी। रैली मेन रोड खां वेंदे प्रेस क्लब झोल पहुती जिथे अॻवाननि अजरको ओढाए अॻवाननि जो भरपूर इस्तक़बाल कयो। उन मौक़े ते रैली में शरीक अॻवाननि चयो त जंग पर नसुलनि जी जंग, नसुलनि जे बचाव जी जंग, जेको कुझु मंशियात जुआ आकड़ा असांजे क़ौम जी, असांजे ॻोठनि जी, असांजे शहरनि जी तबाही करे पई। वज़ीर आज़म पाकिस्तान के ऐं प्लस वज़ीर आला सिंध के ऐं जेके बि उहिदेदार आहिनि जिन्हनि जे अंडर में ये नारकोटिक्स या ड्रग्स या एल्कोहल अचे थी ऐं जुआ आकड़ा ये शयूं अचनि थियूं, उन्हनि खे असां अपील करूं था त इन्ही शइ खां असांखे जेको आहे सो सफ़ा इन मुल्क खे पाक थियणु। मंशियात, कच्ची शराब, इन्हनि जेके आहिनि घरनि जा घर उजाड़े छॾिया। हुकूमत खां मुतालबो कंदासीं त इन मंशियात फरोशन खे कंट्रोल करे ऐं नए नस्ल खे ऐं नंढनि बचनि खे ॿारनि खे बचायो वञे। हीअ असांजे नस्ल जी बर्बादी जो जेको आहे उन हिसाब सां उनखे तहफ़ुज़ ॾियण लाइ, उनखे ख़िदमत करण जे लाइ अॻियां आयो आहे। असांखे घुरिजे त असां उनजा ॿामेली थी असां जेके बि मालखोर आहिनि, रैज़न आहिनि, बेहयूं पिया कनि, असांजे नसलनि खे बर्बाद पिया कनि, उन्हनि खे नंगो कयूं। कोत आहे जे फर्स्ट स्टेप खयूं आहे, इंशाअल्लाह आख़िरी स्टेप ताईं असां वेठंदासीं। हिननि हुकूमत पाकिस्तान सिंध सरकार कानून लागू कंदड़ इदारनि खां घुर कई आहे त ज़िले सांगड़ समेत समूरी सिंध में मंशियात ऐं ॿियनि समाजी बुराइनि खे रोके मंशियात फ़रोशनि ख़िलाफ़ सख़्त क्रैकडाउन करे सिंध जे अबोज माण्हुनि ऐं नौजवान जे मुस्तक़बिल बचायो वञे। जेकर मंशियात ते कंट्रोल न कयो वियो त ॿी सूरत में असांजी ही तहरीक ऐं मुहिम खे तेज़ कयो वेंदो। कैमरामैन गुलाम रसूल ख़ासकली सां गॾु नवीद कुल ख़ासकली सिंध TV न्यूज़ झोल।